हैदराबाद में सैयद साले मोहम्मद शाह जी वरसी जे मौके ते तकरीब मुनक़िद कई वई। मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त सैयद साले मोहम्मद शाह आवासी दुनिया जो शहनशाह हो। उन वटि लोक ॾाहप शाह लतीफ़ जे कलाम जी सम्झ ऐं ब्रॉडकास्टिंग जो हुनर आला दर्जे ते मौजूद हो। भिटाई आर्ट्स काउंसिल हैदराबाद तरफ़ां सैयद साले मोहम्मद शाह जी सोहरी वरसी जे मौके ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद में तकरीब मुनक़िद कई वई। मुक़ररनि चयो त सैयद साले मोहम्मद शाह खे सिंध जी तहज़ीब ॿोली तोड़े लफ़्ज़नि जी अदायगी ते मलिको हासिल हो। उनखे उहो एज़ाज़ नसीब थियो त हुन शाह लतीफ़ जो सॼो कलाम तहतुल लफ़्ज़ रिकॉर्ड करायो। तकरीब खे मशहूर अदीब नसीर मिर्ज़ा, रेडियो पाकिस्तान जे स्टेशन डायरेक्टर डॉक्टर अली अकबर हिंगोर जे मेरान टीवी जे GM नाज़ सेते, सैयद ज़वार नकवी, डॉक्टर न्यास मेमण, रफ़ीक ईसानी, कारी मोहम्मद हुसैन, जुल्फ़िकार हेसवाणी ऐं ॿियनि ख़िताब कयो। तकरीब दौरान सैयद साले मोहम्मद शाह जी ज़िंदगी ऐं फ़न बाबति नसीर मिर्ज़ा जे मुरतब कयल किताब आवाज़ जो शहनशाह सैयद साले मोहम्मद शाह जी मुहरत कई वई।